ले आवाज ना बेल कल हरमा के मोगले कम था कम थियो न कोन थियो आवाज मामा वंज तकड़ो न के मोकल वञा थो त हाल हाल क्यों थे टियों ॾींहं असांजो मसइलो हल नथो करे या अहिड़ी को तरीक़ो आहे अरे हल तूं पुट महिमान राजन जे लाइ वञी मानी कराए चांहि बि कराए जाए जी हल बाबा हल 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 हा तूं ॾे हाल हाल मना कमकार तव्हांजो कीअं थो हले जले छा था कयो अस्सलाम वालेकुम साहब मोला यार तो हरमा के मोकलियो बाबा तो हरमा के मोकलियो दे तोखे जंहिं कम सां मोकिलियो उहो कमु थियो थी वेंदो ॻाल्हाइण में सिखो मुंहिंजे लाइ अर्ज़ु न चइबो आहे मुंहिंजे लाइ हुकुम चइबो आहे यार तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो हुकुम थी वियो बस कम थी वियो कमु थियो ऐं तूं हाल हाल साईं असां भी लगा पे हूं ड्राइवर में माण्हुनि में ड्राइवर वालेकुम साईं वालेकुम सलाम भाई चाला खुश आयो लंबे तो सही आ ॿियो त बड़े खैर आ साईं अल्लाह जा सम दोन बाबा पर इहो छा आहे बाबा इहो साईं खैरात ॾियो खैरात त ॾियूं पर इहो कहिड़ो तरीक़ो आहे खैरात वठण जो छो हे तरीक़ो ग़लति आहे छा खैरात ॾियो साईं खैरात ॾियो बाबा साम्हूं सॼी में ॾिठो आहे दुनिया में पर अहिड़ो न ॾिठो तरीक़ो जो वञो था ॾिसूं साईं खैरात ॾियो खैरात माण्हू हूअं चवंदा आहिनि त खैरात ॾियो खैरात वठण जो मोहबत जो मज़ो ई हो मज़ो ई पहुंचा पर कीअं ॾिसो ॾाढो मज़ो ॾिसूं असांखे अचे थो मज़ो ई पहुंचो आहे ॾिस मज़ो अची कोन थो ओ साईं साईं जीअं मज़ो अची वियो न त पोइ मूं वांगुरु तव्हां बि हीअं कंदा वञो शहर में खैरात ॾे चई कोन थो असांखे काथे हे ॾिसो हाणे हीरा कमु नथो हुजे कूड़ था ॻाल्हाइनि खैरात ॾे हो जेके ईंदा आहिनि फ़क़ीर सिधी ख़ैरहानी से हणंदा आहिनि वठंदा आहिनि ख़ैरात वठी हली वेंदा आहिनि ऐं सिधो घुरंदा आहिनि पैसा ईअं न कंदा आहिनि भला तूं ॾे हलाल भला हूअं नथो घुरी हीअं थो कंदो छा हिन में प्रॉब्लम आहे साईं प्रॉब्लम इहो आहे हुन में तक़रीबन माण्हू चवंदा आहिनि माफ़ कर बाबा माफ़ कर पोइ दिलि चवंदी आहे दुनाली बंदूक खणी ॿई लाना ठका कया पर ही मोहबत वारो हूंदा खैरात ॾे खैरात ॾे हिन में भला हुन में कमाई घणी आहे न हिन में थोरो थोरो असांखे सम्झाए साईं हुन में 15,000 खां 1500 ताईं ऐं हिन में ईअं सम्झो 3,000 खां 6,000 ते रोज़ी आहे छो निभागा हुन खां पोइ इहा रोज़ी क्यों भलो सां गॾु बि था हलो बस